अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़, मुसनिफ़ एम.एच. पंवर 1925 ईस्वी खां 2007 ईस्वी, सितारा इम्तियाज़। सहेड़ींदड़ ऐं सिंधीकार उमर सूमरो। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सूमरो एकेडमी बी 138 ब्लाक 2 सादी टाउन कराची सिंध। किस्त 17 बाब 17 पार्थी राज 46 खां 78 ईस्वी। कुशान राज उत्तर सिंध 78 खां 175 ईस्वी। पार्थी राज लाड़ सिंध 78 खां 175 ईस्वी ऐं सॼी सिंध 175 खां 283 ईस्वी दौरान रेजाणी। पार्थी कास्पी समुंड जे उभरंदे पासे ते जांठनि शहसवारनि जी जूए पारथिया जा रहवासी हुआ। उन्हनि सेल्यूकस राज घराणे खां 250 क़बले मसीह धारे बाख़्तरी यूनान सां गॾु आज़ादी हासिल कई ऐं फारस जो पार्थी इस्कंदान राज घराणो ठाहियाऊं, जेको 5 सदियूं हलियो, जेसी ताईं सासानी राज घराणे अची संदन जाइ वरिती। 200 साल अॻिते हली पंहिंजी बादशाही उन्हनि दंगनि ताईं वधायाऊं, जेके क्यानियुनि जा 519 क़बले मसीह में हुआ। सिंध खे पंहिंजे मुल्क में 46 ईस्वीअ में गॾियाऊं, पर संदन राज थोरो अरसो हलियो ऐं को निशान न छॾियाऊं। ॿिए पार्थी राज घराणे जो गुजरात जो हाकिम रुदरदमन अहम राजा हो, जंहिंजे कंट्रोल हेठि सिंध 10 साल 135 खां 145 ईस्वी रही। पार्थियुनि जे पहिरें राज घराणे एतिरो त थोरो अरसो राज कयो जो रेजाणी ज़रात में संदन कारनामनि जी विरले का ॼाण आहे। कुशाननि उत्तर सिंध ते 100 साल खनि राज कयो, तॾहिं पार्थी लाड़ सिंध ते क़ाबिज़ हुआ। 175 ईस्वीअ खां पोइ पार्थियुनि सॼी सिंध ते 1 सदीअ खां कुझु वधीक ताईं राज कयो ऐं पोइ सासानियुनि संदन जाइ वरिती। गोंडोफेरस पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा 2021 खां 50 ईस्वी। गोंडोफेरस सिंध 46 खां 50 ईस्वी। पेकोरस सिंध पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा 50 खां 65 ईस्वी। अणॼातल पार्थी रुगो सिंध 65 खां 78 ईस्वी। अणॼातल पार्थी ऐं ॾेहवासी राज घराणा 175 खां 283 ईस्वी संदन बादशाह हुआ। सिंधु पार्थी सिक्का जेतोणीकि बीहक ऐं नमूने ॿिन्हिनि में बाख़्तरियुनि जे सिक्का साज़ीअ जे असर हेठि, पर थुल्हे लेखे ॾांव में अढंग आहिनि। मथां जानवरनि ऐं इंसाननि जे ख़ाकनि जी सथ थियल अथनि। उहे ॾेही जोड़जक ऐं अहसासनि जो तासुरु ॾियनि था। मंझंदि बारबेरी कान जा अंसर बि एतिरा ई ध्यानु छिकाईंदड़ आहिनि। सिका मुआशी ऐं सकाफ़ती तबाहीअ जी चिटी तस्वीर पसाइनि था ऐं ॾुकार जे करे थियल मुआशी अभराईअ जे पूरी झलक ॾियनि था। सिंध बुनियादी तौर अशोक खां पोइ ॿोधी मुल्क हुई, छो त बाख़्तरी यूनानी सिथी ऐं पार्थी ॿोधी थी विया हुआ ऐं हिन धर्म खे पंहिंजे बादशाहीअ में मथाऊं कयो हुआ। हिपालस नाले इस्कंदरिया जो यूनानी अदन खां पाणीअ रस्ते हली सिंधुअ जे छोड़ बेटारे वारे बंदर बारबेरिकान आयो ऐं वाट में ईंदड़ कंहिं बि बंदर खे छुहण बिना 45 ईस्वी में मोटी वियो। हीउ ॾखण एशिया जे वापार में हिकु वॾो इनकलाब हो। उन एर्थराई समुंड ॻाढ़ो समुंड हाणे अरबी समुंड में ॿेड़ियुनि जो किनारे सां वापार करणु ख़तमु करे छॾियो ऐं तदमर रस्ते मिस्र ताईं वारे सुकीअ जे घस खे पिणु ख़तमु करे छॾियईं। ओभरवासियुनि खे चौमासे जी हवाउनि बाबति ॼाण अॻे ई हुई, पर यूनान वारा उन खां बेख़बर हुआ। हिन ॼाण सां ऐं ॾखण ओलह खां उत्तर ओभर लॻंदड़ चौमासे जी हवाउनि जी मदद सां जहाज़ अप्रैल में ॻाढ़े समुंड मां ॾखण एशियाई बंदरनि ॾांहुं निकिरी सघिया पए ऐं अक्टूबर में पासो मटाए उबतियूं लॻंदड़ हवाऊं आधार मोट जो सफ़र शुरू करे सघिया पए। सामूंडी नाखुअनि ऐं वापारियुनि लाइ सूंहं किताब पेरिप्लस ऑफ एरेथरियन सी ॻाढ़ी समुंड जी चइनी पासे सामूंडी सफ़र 1वीं सदी ईस्वीअ जे विच धारे लिखियो वियो। ही वापारी हवाउनि ऐं बारबेरी कान जे बंदर तां सूझंदड़ वापार वखरनि ते हिकु अहम माख़ुज़ आहे ऐं सिंध मां पॾे वेंदड़ ज़रई पैदावार माल जा नाला ॿुधाए थो। चौमासी हवाउनि जी छिमाही चकर वारे हिन दरियाफ़्त सिंध लाइ ॾूर असर छॾिया,
छो त सुतती अॻिते जहाज़ ॻाढ़े समुंड मां निकिरी सिधा हिंदुस्तान जे बंदरनि ॾांहुं वञणु लॻा ऐं बारबेरी ख़ान पंहिंजी पूरी अहमियत विञाए वेठो। छो त हिंदुस्तान जे उलहंदे कंदीअ वारनि बंदरनि तां हाणे ईरानी नारे अरबी उपबेट सां समुंड कंदीअ रस्ते वापार लाइ माल सिंध जे बारबेरी ख़ान बंदर ॾांहुं न पिए मोकिलियो वियो। ईसवी दौर जी पहिरीं 60 सालनि दौरान सिंध जो रूमी सल्तनत सां वापार पंहिंजी चोट ते पहुतो। रूमी रिकॉर्ड पिलाइनी ऐं पेरिप्लस ॿुधाइनि था त सिंध पंहिंजे बंदर बारबेरी ख़ान बंभोर तां छा परॾे उमाणींदी ऐं छा परॾे मां घुराईंदी हुई। परॾे मां घुराइबा हुआ उनी कपिड़ा, चादरूं ऐं चादरुनि जो कपिड़ो, सुहिणियूं शयूं, चांदी, सोन, शराब, शीशे जूं चादरूं, दरियुनि ऐं ॿियनि कमनि में कमु ईंदड़ लसो शीशो ऐं शीशे जो ॿियो सामान ऐं घटि मुल्ह वारा पत्थर ऐं ॿाहिरि उमाणबा हुआ सोटी माल, रेशम, चीनी, नीर ऐं ॿिया रंग, जानवरनि जूं खलूं, हिमालय ऐं तिब्बत मां ईंदड़ जानवरनि जा वार, घटि मुलिया पत्थर, कणिक, चांवर, खंडु, हाथी, शींहं, लीपर्ड, गेंडा, मुश्क, वागूं ऐं सिपूं कोड, घणूं तणूं मिस्र ऐं रूमी सल्तनत ॾांहुं। लाड़ सिंध पटालियुनि सॾिबी हुई। बारबेरी ख़ान ॾांहुं वेंदड़ सिंधूअ जे उलहंदे छाड़ खे टालमी सागापा सॾियो हो ऐं उन्हीअ जो सिंध जी ज़रई उपत हिन लेखक पारां इंटरनेशनल ट्रेड ऑफ सिंध में तफ़सील ॾिनल। संदसि बंदर बारबेरी ख़ान रस्ते परॾे उमाण में हिकु अहम किरदारु हो। बारबेरी ख़ान घटि में घटि 2वीं सदी क़बले मसीह खां वठी मौजूदु हो, जेतोणीकि उहो 4हीं सदी क़बले मसीह ताईं आगाटो थी सघे थो। बारबेरी ख़ान मंझि 3 खां 13हीं सदी ईस्वीअ ताईं आबाद ईरानी यहूदियुनि पारां संदसि नालो मटाए देबुल रखण ताईं चङो रिघो अरसो हलियो। देबुल लफ़्ज़ देवल जो बिगाड़ हो। यहूदी थी सघे थो पंहिंजी इबादत गाह खे देवल सॾींदा हुजनि, उहो खोटाई करण वारनि खे नाहे लधो। नक्शो नंबर 17 200 क़बले मसीह खां 200 ईस्वी सिंध ऐं ओलह विच में वापारी गस, वार्मिंगटन, वुडकॉक, टाइम्स, एंशियंट एटलस, टोसांट, हरमैन किंडर ऐं वार्नर हेल्जियन आधार। सिंध में कुशान राज 78 खां 176 ईस्वी। कुशान असल में यूईची लाॾाऊ चीन जे दंगनि मां 165 क़बले मसीह धारे नेकाली मिलण खां पोइ पंहिंजे माल लाइ चरागाह ॻोल्हींदा ओलह पासे हलंदा टकलामकान या गोबी रेगिस्तान लताड़े ऐं अञा बि ओलह पासे सिथियुनि खे शेर दरिया जे उतरीअ पासे खां कढंदा ऐं पछाड़ीअ में बाख्तर में वञी आबाद थिया, जंहिं ते कंहिं ज़माने में बाख्तरी यूनानियुनि जो कब्ज़ो हो। 78 ईस्वीअ में हाणोके पाकिस्तान में पंहिंजो राज क़ाइमु कयाऊं। राजधानी पिशावर में हुअनि, जंहिं ख़ैबर लक खां बचाव जो कमु थिए कयो। संदन बादशाहीअ जी पखेड़ वधि में वधि कंशक ॿ जे दौर में उत्तर में अफ़गानिस्तान, हिंदूकश ऐं पामेर जबल, ॾखिण में विंध्या जबल ऐं ओभर में गंगा जे माथिरीअ ताईं हुई। हिननि चीनी तुर्किस्तान परगिणे में खोतान, यर्क ऐं काशगर, कुशगार पिणु फ़तह कया। कंशक कश्मीर फ़तह कयो। कुशाननि पारथी बादशाहनि खे गंधारा मां 65 ईस्वीअ में धिके कढियो, पर सिंध 70 खां 80 ईस्वीअ ताईं पारथियुनि जे कंट्रोल में रही। पेरिप्लस जे लिखजण जो सन घणो करे उहो हो। उन्हीअ खां पोइ कंशक सिंध खे 135 खां 145 ईस्वीअ जे विच ते थोरे अरसे लाइ पंहिंजे मुल्क में गॾायो। सिथियुनि 150 ईस्वीअ ताईं लाड़ सिंध, कच्छ, काठियावाड़ ऐं मालवा फ़तह कया। कुशाननि थी सघे थो लाड़ सिंध वराए फ़तह कई हुजे, पर सिथियुनि उहा मोटाए वरिती ऐं थी सघे थो त सुतती समूरे समुंड सकनि या सिथियुनि सिंध ते घणो करे अटकल 100 साल राज कयो। कुशाननि जा बादशाह हुआ उत्तर सिंध कंशक 1 78 खां 101 102, विसशिक 1 102 खां 106 ईस्वी, हिर्शिक 106 खां 119 ईस्वी, हिर्शिक ऐं कंशक 2 119 खां 138 ईस्वी, कंशक 2 138 खां 145 ईस्वी, वासोदेव 1 145 खां 176 ईस्वी,
लाड़ सिंध पारथी 78 खां 135 ईस्वी, सिथी 135 खां 145 ईस्वी, पारथी 145 खां 176 ईस्वी। कुशान बादशाह ऐं खान अॻियनि जा जागीरदार ऐं नवाब संस्कृत नाला रखंदा हुआ ऐं हिंदी ख़िताब पिणु, जहिड़ोक सचाधर मथीदास, यवागस, महेश्वरासो, राजा दराजस, सर्वलोक, ऐश्वरस, तर आदित्यस, महाराजस, हेमा किपेसस, तरदत वग़ैरह। छाकाणि त ही ख़िताब समूरे आबादीअ खे वणंदा हुआ। ही ऐं लॻभॻि साॻी माना वारा ॿिया ख़िताब 20 सदीअ ताईं घणे भाङे एशियाई मुल्कनि में हलिया। कुशाननि जी सरकारी ॿोली प्राकृत हुई, जेका उकरण लाइ पिणु कमु आंदी वेंदी हुई। संस्कृत खे साथ ई अदबी, ज्ञानी, साइंसी ऐं धर्मी मज़हबी लिखतुनि जी ॿोली करे अख़्तियार कयो वियो, जेतोणीकि उहा हिकु गैर मुतहरिक ॿोली बणिजी वई हुई। कंशक खां वठी 12वीं सदीअ ताईं समूरियूं ॿोधी धर्मी लिखतूं संस्कृत में आहिनि ऐं ॿोधी लिखतुनि जी उन में गॾायल पती नथो लॻे त को ब्राह्मणी लिखतुनि खां घटि हूंदी। कंशक लाइ चयो वञे थो त उहो नओं ॿोधी थियो, उहो हिन धर्म जो प्रोमोटर बणिजी वियो ऐं पंहिंजे राज जे पछाड़कनि सालनि में ॿुध जे मूर्तनि सां गॾु यूनानी ॿोलीअ में पंहिंजे नाले वारा सिक्का छापियाईं। हिन मां संदसि भक्ति पधरी थिए थी। उन ई वक़्त ताईं ॿुध धर्म ज़रतश्ती, हिंदी, करिस्तानी, नास्तिक ऐं यूनानी अंसरनि जे असर हेठि अची मिटिजी चुको ऐं महायान या वॾी गाॾी सॾजण लॻो हो। उन ई अमली तौरु ॿुध खे फेराए श्रद्धालुनि जूं वेनतियूं ॿुधण लाइ खुलियल कननि वारो देवता बणाए छॾियो। उनजो सिंध ऐं ॾखिण पंजाब ते तमामु गहिरो असरु पवणो हो, जिते नवां ॿोधी थियण वारा कन पुराणनि देवताउनि ऐं नवनि योगियुनि खे ताज़ीम ॾींदा आया। अॼोको पीरनि में वेसा उन जो ई हलियो ईंदड़ असरु आहे ऐं इस्माइली दाई, सूफ़ी ऐं उन्हनि जा फ़क़ीर उन खे पंहिंजो मतिलबु कढण लाइ भरपूर कमु आणींदा रहिया आहिनि। कंशिक ॿुध धर्म जी शाही सरपरस्ती कंदे ॿोधी दीनी इल्म ऐं मतन सां लाॻापियल मामरनि जी छंड छाण लाइ चोथीं ॿुधी सभा कोठाई। ब्राह्मण ॿोधी ललकारनि खे मुंहुं ॾियण लाइ मरकुंडिया, ब्रह्मांड ऐं वायु पुराण में सुधारा आंदा। नक्शो नंबर 18 140 ईस्वी ॾखिण एशिया में कुशान सल्तनत कंशक जी हाकिमीअ हेठि पंहिंजी वधि में वधि पखेड़ वक़्तु। हिन दौर में ब्राह्मण ॿुध मत जा कुझु मता अख़्तियार कया, कुझु जानवरनि जो मांस खाइण मञियाऊं ऐं पंहिंजे धर्म जो रूप मटाए उहो कयाऊं जेको हाणे हिंदू मत करे ॼातो वञे थो। हिन सुधारे एतिरो त ज़ोर पकड़ियो जो कुशान राजा वासुदेव 146 खां 176 ईस्वी पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां 145 ईस्वी में हिंदू धर्म क़बूलियो। तंहिं हूंदे बि हिंदू मत ॿुध मत खे ॾखिण एशिया खां ॿाहिरि धिकण पोइ कुशाननि न पर गुप्तनि 270 खां 500 ईस्वीअ जे दौर में शुरू कयो। उहे ई ज़िम्मेवार हुआ पुराणे उपनिषद धर्म खे ॿीहर जियारे उहो रूप ॾियण जा, जंहिं ते हिन खां पोइ हिंदू मत नालो पवणो हो, जेको लफ़्ज़ अटकल उन्हनि ई ॾींहंनि धारे घड़ियो वियो। चीननि 2वीं सदी ईस्वीअ जे पहिरीं चौथे में पन्नू ठाहिणु शुरू कयो। पेरिप्लस ऑफ एरेथरियन सी नाले रूमी किताब ॻाढ़े समुंड खां ईस्ट इंडीज़ ताईं वापार ऐं सामूंडी सफ़र जे सूंहें तौरु 70 खां 71 ईस्वी धारे लिखियो वियो। कुझु माहिर सम्झनि था त उहो 10 साल अॻे लिखियो वियो ऐं ॿिया वरी 10 साल पोइ था ॿुधाइनि। अञा बि ॿिया वरी सम्झनि था त उहो 110 खां 115 ईस्वीअ में लिखियो वियो। किताब में सिंध बाबति कुझु दिलचस्प तफ़सील ॾिनल आहिनि, जहिड़ो बारबेरी कान भंभोर खे सिमथस सिंधु जे छोड़ वारो बंदर, मेनागिरा ब्राह्मण आबाद खे पार्थियुनि जे कब्ज़े हेठि मुख्य शहर ऐं लाड़ सिंध खे स्काडीप या सिथियाया सथियुनि जो देश करे ॼाणाइण। सिंध में परॾेह मां ईंदड़ माल में पुखराज, मोंगो, मरजान, सलाजीत, लुबान, काई जा थांव, चांदी ऐं सोन ऐं सिंध मां परॾेह वेंदड़ माल में नीर, सोटी वखर, रेशम,
वार उन पशम डास सुंबल हिंदी ॿूटो जंहिंमां सुराहाण तयारु थिए थी, खौर ऐं अतर ॿुधायल आहिनि। ब्लैक एंड वाइट तस्वीरूं मुहन जे दड़े जो ठुल्ह पारथी ऐं अरब जोधा। ख़याली सॼो कयल मुहन जे दड़े जो ठुल्ह 1वीं सदी ईस्वी मार्शल मुताबिक़ समय घोड़सवार ॿाणियुनि जे ॾांहुं पार्थियुनि खे रूमियुनि जूं हलाऊं रोकण लाइक़ु बणायो। पंहिंजी मशहूरु पार्थी धक सां केतिरनि ई लश्करनि खे शिकस्त ॾिनाऊं। घोड़े सवार दस्तो दुश्मन खे पंहिंजे पोयां लाहिण लाइ भाॼ जो ढोंग कंदो हो। उन खां पोइ पार्थी पंहिंजा हना फेराईंदा हुआ ऐं पोयां ईंदड़ लश्कर ते बाणनि जो वसकारो लाहींदा हुआ। 1वीं सदी ईस्वी पार्थी धक कंझीअ जे हिकु मूर्ति हिकु घोड़े सवार ॾेखारे थी जेको पोइ ते मुड़ी पीछो कंदड़ ते तीर छॾे थो। घोड़सवारीअ जे हिन करतब ज़रिए पार्थियुनि जेके असुल सथिया जा हुआ भॼंदे छोड़ियल हिकु मीज़ाइल या पछड़ तारे खे पंहिंजो नालो ॾिनो। 70 क़ब्ल मसीह अरब सिपाहियुनि इस्लाम जी ॼम जी 1 सदी अंदरि पुराणी क्यानी सल्तनत उत्तर अफ्रीका ऐं स्पेन जा वॾा इलाइक़ा ॿुहारे वरिता। डोड़ंदे घोड़े तां निशानूं चुटींदड़ पार्थी 1वीं खां 3 सदी ईस्वी ईरानी मंगोल ऐं बाख्तरी यूनानी खारड़ नस्ल पार्थियुनि हिंद यूनानी मुक़ाबलनि में पाण मोखियो ऐं टेक्सीला में हिकु मक़ामी राज घराणो बर्पा कयाऊं। ब्लैक एंड वाइट तस्वीरूं धर्मी अंदाज़ अदावतूं शयूं ऐं हुयो सांग। काहू जे दड़े मीरपुर ख़ास मां लधल ब्रह्मा जंहिंखे रिवायती 3 मुअनि बदिरां 4 मुआ आहिनि। हिन मञा हिंदू मत जो असर ऐं ॿुध मत सां 13वीं सदी ईस्वीअ ताईं भाईचारे सां रहण पधिरो थिए थो। कज़न्स जैन मंदर भोडेसर 1375 ईस्वी ह्योनसांग तुनहुआंग हज़ार बुद्ध गार ओलह कांसो चीन मां हथायल हिकु तस्वीर। गोड़ी मंदर 9 वीरावा 1440 ईस्वी भूत कोठजंदड़ देवता ऐं संदसि चौधारी अरबी लिखत डायरेक्टर जनरल आर्कियोलॉजी।